हुकूमत ऐं मुखालिफ़ धुर विच में हलंदड़ ॻाल्हियूं टुटी वयूं। तहरीक इंसाफ़ जे बानी हुकूमत सां ॻाल्हियूं ख़त्म करण जो ऐलान करे छॾियो। हुकूमती धुर जो चवणु आहे त पीटीआई वारा असांजो जवाब त ॿुधी वठनि हा, पोइ भली इनकार कनि हा। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन बैरिस्टर गौहर चयो त अॼु उडियाला जेल में पीटीआई बानीअ सां मुलाक़ात थी, जंहिं दौरान हुन वाज़े चई छॾियो त हुकूमत सां ॻाल्हियूं टोड़ियूं था, ॻाल्हियुनि जी हाणे ॿी का बि बेहक न थींदी। बैरिस्टर गौहर चयो त हुकूमत खे 9 मई ऐं 26 नवंबर वारनि वाक़िअनि बाबति 7 ॾींहनि अंदरि अदालती कमीशन जोड़नी हुई, जेका अॼु 7 ॾींहं पूरा थियण बावजूद न ठाही वई। ॿिए पासे हुकूमत पारां ॻाल्हियुनि वारी कमेटी जे तर्जुमान सेनेटर इरफान सिद्दीकी जो चवणु आहे त 7 ॾींहं अञा पूरा किथे थिया आहिनि। 7 वर्किंग डे 28 जनवरी ते पूरा थींदा। हुकूमती कमेटी क़ौमी असेंबली जे स्पीकर खे 28 जनवरी जी तारीख़ ॾेई चुकी आहे। मुखालिफ़ धुर 5 ॾींहं इंतज़ार नथी करे सघे। सेनेटर इरफान सिद्दीकी चयो त पीटीआई वारनि पहिरीं गॾिजाणीअ दौरान लिखत में मुतालबा पेश करण जो चई 42 ॾींहं लॻाए छॾिया। बाक़ी असांखे चयो वञे थो त 7 ॾींहं अंदरि कमीशन छो नथी ठहे। अहिड़ो छा थी वियो जो पीटीआई ॻाल्हियूं ख़त्म करण जो ऐलान करे छॾियो। इरफान सिद्दीकी चयो त हुकूमती कमेटी मुतालबनि खे संजीदगीअ सां ॾिसे पई। स्पीकर खे बि उन सिलसिले में तारीख़ ॾेई छॾी आहे। कुझु शयूं अॻिते पोइते थी वेंदियूं। चाहियूं था त ॻाल्हियूं अॻिते वधनि ऐं मामला बहितर थियनि। मुखालिफ़ धुर खे वरी बि सोचणु घुरिजे। बैरिस्टर गौहर जो चवणो हो त संदन ख़्वाहिश हुई त ॻाल्हियूं जारी रहनि, मामला अॻिते वधनि, पर शायदि सियासी इख़्तिलाफ़नि जी थधि एतिरी आहे जो बर्फ़ पघिरिजे ई नथी। अफ़सोस जी ॻाल्हि आहे जो हुकूमत पारां अॼु ताईं को बि ऐलान न थियो।